सिंध के सूफ़ी बुज़ुर्ग हज़रत सैयद नूर मोहम्मद शाह अल मारूफ हज़रत शेख बिरकियो आचार्य समूड साईं रहमतुल्लाह जो 662 उर्स मुबारक अॼु खां शेख बिरकियो में शुरू थी रहियो आहे। सिंध जी कुंड कुर्छ मां वॾी तइदाद में अक़ीदतमंदनि ऐं ज़ाइरीन जो अचण जो सिलसिलो बि जारी आहे। उर्स के मौक़े ते समूरियूं तक़रीबूं मुकमिल कयूं वियूं आहिनि। उर्स जी तक़रीब शाम दरगाह जो गादी नशीन मियाँ एजाज़ अली शेख ऐं मियाँ सजाद शेख मज़ार ते चादर चाढ़े कंदा। अल्हम्दुलिल्लाह तयारियूं तक़रीबन मुकमल आहिनि उर्स मुबारक जूं ऐं शाम 8 बजे जेको आहे सो चादर मुबारक चाढ़ी वेंदी ऐं मगरिब खां पोइ जेको मिलाद शरीफ़ जो प्रोग्राम आहे मगरिब खां पोइ शुरू थींदी। साईं हज़रत शेख बिरकियो आचार्य रहमतुल्लाह अलैह 662 अॼोको उर्स मुबारक आहे साईं जो ऐं प्रोग्राम माशाल्लाह तमामु तयारियूं ख़ूबसूरत आहिनि। प्रोग्राम के लिए ख़ासि करे असां मन डिस्ट्रिक्ट खां ॿी बि नफ़री घुराई आहे जेका हिते रोडनि ते पेट्रोलिंग कंदी ऐं टिकट बि लॻंदी, टिकटूं वग़ैरह उहे बि लॻंदियूं ऐं उन खां अलावा गेटनि ते वॉक थ्रू गेट बि लॻंदा। चादर चाढ़े उर्स मुबारक जूं जेके आहिनि तक़रीब शुरू कयूं वेंदियूं। उन खां सवाइ हिन जो इहो चवणु आहे सॼी सिंध मां जेको उलमा इकराम ऐं अक़ीदतमंदनि जे अचण जो सिलसिलो पुनः जारी आहे। कैमरामैन सजाद अली सां गॾु आगा जानिब, सिंध टीवी न्यूज़, शेख बिरकियो।